इमाम हुसैन जो काफ़िलो ऐं सिर मुबारक जेॾीमहिल यज़ीद जे क़रीब शहर जे पहुतो आहे त माण्हुनि ॿुधायो त इमाम हुसैन शहीद थी वियो ऐं उन जा साथी कुल शहीद थी विया उन्हनि जा सिर मुबारक खणियो था अचनि यज़ीद ॾिठो त हाणे मुंहिंजी हुकूमत न हली वञे माण्हुनि में बग़ावत थींदी वॾो ज़ुल्म थी वियो आहे नबी जो बच्चो शहीद थी वियो आहे हाणे मुंहिंजी हुकूमत खे लोॾो आहे मुंहिंजा दोस्तो उन महिल पंहिंजे घर वारनि खे चई जल्दी कयो कारा कपिड़ा पायो सूअ कयो मातम कयो ऐं इब्न ज़ियाद ते लानत विझो उमर बिन साद ते लानत विझो चओ त असां न कयो आहे में इब्न ज़ियाद इहो कमु कयो आहे मुंहिंजा दोस्तो सभ खां पहिरीं कारा कपिड़ा पाए मातम करण वारो यज़ीद जा घर वारा हुया मुजादा वो हाणे तू इंसाफ कर तू पाण फैसलो कर त यज़ीद जो तरीक़ो भलो या हुसैन सोने जो तरीक़ो भलो सैयदा ज़ैनब जो तरीक़ो इमाम ज़ैनुल आबिदीन जो तरीक़ो भलो या यज़ीद जे घर वारनि जो तरीक़ो भलो